पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सैयद मुराद अली शाह जो हैदराबाद के तक पीएसए खर्च मुख्तलिफ गोठन जो दौरो। सीनियर वजीर शर्जिल इनाम मेमण पीपी अगवान रावल शर्जिल मेमण मकामी अगवान ऐं कारकुन भी मौजूद। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सिंध हुकूमत तरफ़ां बोर्ड मुतासिरनि लाइ तामीर कयल घरनि जो मुआइनो कयो। घर आबड़ीअ ॻोठ हारून शेख झंडो खोसो ऐं हिम्मताबाद में घर ठाहे विया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी घरनि जे मालिकाणनि हक़नि जूं सनदूं औरतुनि में विरहायूं। पीपी चेयरमैन ऐं वॾे वज़ीर मकामी माण्हुनि सां मुलाक़ात करे संदन मसइला ॿुधा। बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत तरफ़ां फराहम थींदड़ सहूलतुनि जो जाइज़ो भी वरितो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सैयद मुराद अली शाह हैदराबाद जे तक पीएसए खर्च जे मुख्तलिफ गोठनि जो दौरो कयो आहे। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण पीपी अगवान रावल शर्जिल मेमण मकामी अगवान ऐं कारकुन भी मौजूद हुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सिंध हुकूमत तरफ़ां बोर्ड मुतासिरनि लाइ तामीर कयल घरनि जो मुआइनो कयो।